कोले गांधी पुत्र ओ मुझो मेदा मुझा आसरा बाड़े अबा न मुखे पेकने आसरो न मिटने आसरो ओ मुझो अखियों अबा मुझा दिल पर दिल पुटड़े अबा सजी मेरे पिड़े सूरज ना सट में अबा आसरो मुझा सुख नींदो मुझा सुख पुट ओ मुझे में दासरा पुटड़े मुझा पगदार पुट वेड़े कौल जी सुहा बाड़े बाबा अब आउत हाल हो रहो ओ मुझा पुनल पुट हमारे असलमा पुट जावाल भी कौन नहीं ओ न दुखन संदी गाल कई बाड़े अबा परदे उड़े आए ओ बा मुके भी परदेसी कई तो तुम दादा ने पुट मुसा गालाए मुझा पाड़ियो अब सलाम जा दई कन सूर पाजा सांझे पाड़ियो बस दिवस जेका अल्लाह जी मर्जी ओ मुझा अरब पुटे के अकेलो करे हले हुए मुझा मालिक जो असांखा कहिड़ा इम्तिहान वठी अरब पुट तूं चओ ॾाढो ॾुख इन्हनि ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे तोखे केतिरा ॾींहं कैद में रहे आख़िर मारे चयो अबा अदाउती मुझे स्वान पुत्र लगन पुत्र अबा मुझे वंजण जो वक्त अबा माल जुमे जे वंजण जी तू छो वय अबा साले मुझा हथ तो खोलियो जाऊं मौत थोई सगा तुखे मोह धोण जी केड़ी जरूरत आहे केड़ो तू हितां बची घर वेंदे जो तोखे माइट कोन सुञाणींदा मुझा घर वाला था ही कोन और मुंह सिर्फ इन लाइ थो धोआं सच्ची तव्हां खे ख़बर पवे दुखन ऐं बुखन में भी मुझे चेहरे ते अञा मायूसी न आहे त जीअं आऊं हर वक्त तव्हां खे ताज़ो ई तवाना लॻा ऐं तव्हांजे हां ते मुंग डरियां तू असांजे हीअं ते मुंग डरी तव्हांजो वक़्तु हाणे न दरिया में किरंदो दरियाव मुंहिंजो अबू आहे दरियाव मुंहिंजो भाउ आहे त दरियाव मुंहिंजी माउ बि आहे जंहिं राति दरिया असांजा घर ॿोड़े अम्मा बाबा ऐं भाइरनि खे पाण सां हेठि वठी वियो उन ॾींहं खां मूंखे यकीन आहे त अम्मा बाबा ऐं मुंहिंजा भाइर हिन में अंदरि रहनि था दोस्त ओड़े घाकार जाए मटाए न ढोड़ो तूं भले मूंखे मार मूंखे खुदा हण या दरिया अंदरि उछलाए पर मूंखे यकीन आहे अमानत बाबा मूंखे पंहिंजी हंज में ज़रूरु वठी वेंदा अम्मा ओ अम्मा उथ बटे पानी जा छंडा मुंह ते हण बटे ढुक पानी जा पी अम्मा उथ अम्मा ओ अम्मा अम्मा तू सुनी कोन थी उथ न अम्मा तू वॾी आहीं तू उथ असां खे भी दिलासो ॾे न अब्बा अम्मा यको पई आहे न कुछ खाए थी
नहीं पिए थी। थिए जंहिं माउ जा ॿ पुट पराए देश में कैद हुजे ऐं 20 साल उन्हनि जो इंतज़ारु कंदी हुजे, मोट में हिकु पुट जी लाश मोटी अचे, उहा भला कीअं खाईंदी, कीअं पींदी, कीअं जीअंदी? पर अबा अधा असलम त अञा जीअरो आहे, उन लाइ असांखे जीअणो आहे। जी सारा, मूंखे पाण भउ थी पियो आहे। अलाए कॾहिं हू ॿार वांगुरु अबा तू इएं त न चओ। थिए रब सां सणाई करो। सारा जी मां जेका क़यामत असांजे घर मथां गुज़री हुई, उहा गुज़री वई। उन जो ॾोहो, उन जी मयार भला कंहिंखे ॾियो? तूं मुंहुं धो ऐं पाणी ढुक पी। हाणे झुरी पई आहियां, उथी बि कोन थी सघां। पुटार बजे भरसां मुंहिंजी कबर में हिकिड़ी खोटे छॾियो। हींअर पुनी पई आहियां, अॼु या सुभाणे वञी अरब पुट वटि मिलंदसि, समूरो हाल अहवाल वठंदसि ऐं पंहिंजा समूरा सूर सलींदसि। सभागी ईअं मत चओ, थी सारा परेशान थिए थी। जुमना तोखे सारा ऐं असलम जी पारत हुजी, असलम अचे त चइजांइसि असां मथां अची समूरा हाल अहवाल ॿुधाए। सभागी अहिड़ियूं ॻाल्हियूं मत कर, पाण खे अञा जीअणो आहे। सारा जे लाइ, असलम जे लाइ उथ, मुंहं ते पाणी जा बछंडा हण ऐं पाणी पी। आउं त कुझु ॾिसी कोन थी सघां, जहिड़ो कि सॼी दुनिया ऊंधा थी वई हुजे। पोइ जीअण जो कहिड़ो फ़ाइदो? ऊंधा ही ज़िंदगी बि काए ज़िंदगी आहे। अम्मा आऊं तुंहिंजो चश्मो खणी थी अचां, पोइ तूं सभु कुझु ॾिसजांइ। वञे हो त न वेचारी, सरतिन उते सारी, सरतिन उते सारी। अदा फतेह खान, यार जुमन वारनि सां वॾो कीस थियो। आओ ज़ालिमनि अरब खे अहिड़ो मारियो आहे, ईअं मारियो आहे जीअं हू वॾो दहशतगर्द हो। अदा तड़ महल त तूं पाण बीठो हैं, संधु संधु कारो लॻो पियोसि, बाहुनि सां गॾु कंध बि भॻल हुयसि। अबा ज़ालिमनि खे अखियूं कीअं न हूंदियूं आहिनि, उहे अंधा हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुदा जो कहर बि नज़र न ईंदो आहे। अबा अल्लाह कंदो अहिड़ो को कहर उन्हनि जे मथां नाज़ुल थींदो जो इहे गर्क थी वेंदा ऐं हुननि जा पूरा कोट भॼी भोरा थी वेंदा। अल्लाह कंदो सभु आज़ाद थी हिते ईंदा। आरिफ त वियो पंहिंजे ॾे, हाणे अलाह असलम जे सर जो ख़ैर करे, न त ही ॿई ज़ाल मुड़ुस मरी फना थी वेंदा। अबा अल्लाह करम कंदो, असां बि मस मस बचड़े जी शादी जी तयारी कईसीं, उहा बि साल पुठिते रहिजी वई। अबा मूंखे शादी में का दिलचस्पी न हुई, मूं सिर्फ़ु आं जी दिलि रखण लाइ पियो कयां, पर जेको अल्लाह साईं खे मंज़ूर। आउं त सॼी ॻाल्हि पुट सम्झी वियोसि, पर छा कयां, तुंहिंजी माउ खे तकड़ हुई। अबा शादियूं पयूं थींदियूं, रुगो अल्लाह करे इन कमनि मां जान छुटे। ख़ैरू कच साल थिया आहिनि, पंहिंजे ॻोठ में को सुरीलो काज कोन थियो आहे। अलाए कहिड़े बद नज़र जी नज़र लॻी पंहिंजे ॻोठ खे, या त ख़ुशियूं पंहिंजे नसीब में ई न आहे। अबा अल्लाह ते रख, दुख ॾियण वारो बि हो त दुख दूर करण वारो बि उहो ई आहे, उहो ई ख़ैरु कंदो, ॿियो असां ग़रीब छा चवंदासीं। अबा हाणे रछ खण त हलूं शिकार ते, घणो ई टाइम थी वियो आहे। हा बा हा, अदा फतेह खान, असां हाणे ओड़े ते विहूं, वञूं शिकार ते, हलंदी असां सां? अबा जे हली त सलाह अथई। न अदा, अव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भली हलो, अलाह ख़ैर कंदो।
सलमान साहब हिकु टके जी नौकरी करण वारी हिकु टके जी छोकिरी तव्हां खां कंट्रोल नथी थिए। वैसे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। आऊं चाहियां न त रोशना जी 1 मिंट में नौकरी ख़तम कराए सघां। तकड़ न आहे करणी, छो तकड़ कबी त कमु ख़राबु थींदो। उन खां अॻु में मां हुन जे जिस्म जो ईअं ॿूटियूं थो खाइणु चाहियां कि असां थोरी देरि अॻु में पखी खाई वेठा। हा पोइ इहा कहिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां में हिमत न हुजे त पोइ पंहिंजा माण्हू घुराए छोरीअ खे अगवा कराए तव्हां वटि पहुचाए सघां थो। न रईस वॾा न, हिमत जी ॻाल्हि न आहे इहा। मां चाहियां त 1 मिंट में हीअ कराए सघां थो। हीअ करिणो न, छो जो असां त आहियूं सोशल वर्कर इदारनि जा माण्हू। का अहिड़ी ग़लती थी वई, ये छोकिरी मुंहिंजे मथां बीहजी वई, उहो त जहिड़ो कि मां खून जो कैदी। सलमान साहब खून जा कैदी बि छुटी वेंदा आहिनि। तव्हां त पोइ बि मुंहिंजा जिगरी यार आहे, तव्हांखे बि छॾाए वठंदासीं। ऐसा ॻाल्हि ॿुधी अथव जहिड़े नमूने जी न तव्हां मूंखे हिमत था ॾियारियो। लॻे थो त इहो कमु मूंखे बसि जल्द करिणो पवंदो। हा सलमान साहब ही सॼो तर मुंहिंजो आहे। तव्हांजा सभु तड़ घोड़ा ज़मीन दरिया मुंहिंजा आहिनि। तव्हांजो को पखी बि मुंहिंजी इजाज़त खां सवाइ पर न हणी सघंदो। जेको मुंहिंजे आॾो टिड़ टिड़ कंदो आहे न, सीनो साईंदो आहे न, हुनजो सीनो चौक करे दरिया जे हवाले कंदो आहियां। बराबर बराबर रेस पता रखा न बराबर। वाह वाह। हिते जेको असांजी ताक़त जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे न, उनखे जानिब जा गुम करे छॾींदा आहियूं। जेको बि जानिब जी हिमायत कंदड़ हूंदो न, उनखे आंगर मछ जी बिही वेंदासीं। ऐसा मांजी ताक़त और हिम्मत के सफ़ा सलाह। सलमान साहब तोखे जेको वणे उहो कर। मां वेठो आहियां न तुंहिंजी बदिली थींदी न तुंहिंजी नौकरी वेंदी, न ई तुंहिंजी शख़्सियत ते को असर पवंदो। तूं कहिड़े ॻोठ जो आहीं? आऊं भुगड़े जे तड़ जो आहियां। तूं? आऊं खानू जे तड़ जो आहियां। तव्हांजो ॻोठ असांजे ॻोठ खां इलाही परे आहे। हाओ ए आहियूं त हिकिड़े ई दरिया जा, ए हिकिड़े ई धंधे जा, ऐं हिकिड़े ई सिंध जा। तूं काला आयो आहीं न? हाओ मूंसी ॿिया बि इलाही हुया, पर उन्हनि खे अलाए किथे छॾियो अथनि, ऐं मूंखे हिते तुंहिंजे कमरे में छॾियो अथनि। मुंहिंजे वॾे भाउ खे मारे पूरो करे हुनजो लाश ॻोठ मोकिले छॾियो। हाणे अम्मा ऐं बाबा वारा जा अलाए कहिड़ा हाल हूंदा। हाँ हिते मारे बि छॾींदा आहिनि छा? हा जाम फातिमा रत बि कढियो छॾीनि। कॾहिं कॾहिं त पाणी ऐं माली बि कोन ॾींदा आहिनि। माण्हू भले बुख ते मरी वञे। तव्हांखे हिते घणा ॾींहं थिया आहिनि? ॾींहं न साल चओ, साल। गुजा हा असांखे हिते 10 साल थिया आहिनि। यको क़ैद करे वेठा आहिनि। चवनि था आउं दहशत गर्द आहियो, हवा जे होड़े में रुगो हथियार हुआ। असां भला माण्हू पापी पेट खातिर वधूं था पाणी में वलोड़ींदा। असांजे होड़े में भुख ॾुख ऐं रच का सिवा होड़े में कुझु बि की न हो। नसीहे हिन जा पूरा बहाना। मुंहिंजो रब साईं इनजे कूड़े ॾमर खे टोड़े ईंदो। अल्लाह जो रसूल कंदो
असीं तो आज़ाद थी जल्द पंहिंजी ॻोठ हलंदासीं। अलाए तव्हांजो ॻोठणी वारिस हूंदो त ठीकु आहे, मूंखे त को आसिरो नथो लॻे। जा तूं दिलि न लाइ, अलाह साईं वॾो रहीम ऐं करीम आहे, सभु सुनाई कंदो। चङो माणी तूं हिते वेह, ऐं मानी खणी अचां थो। गोला जी बाबल साईं। गोला आऊं तोखां इहो कोन थो पुछणु चाहियां, इहा छोकिरी कंहिंजी धीअ या कंहिंजी भेण आहे। आऊं फ़क़ति तोखे हुकुम थो ॾियां त कहिड़ी बि सूरत में इहा छोकिरी मूं ताईं पहुचाई वञे। पर बाबल साईं, पर खे छॾ, गोला तोखे ख़बर आहे आऊं अजाया सुवाल ॿुधण जो आदी न आहियां। मूं जेको चई छॾियो सो चई छॾियो, ऐं इहो हर हाल में थियणु घुरिजे। ठीकु आहे बोता साईं, तव्हांजो कमु थी वेंदो। ठीकु आहे। सर, हिते तो को बि माण्हू नज़र नथो अचे। किथे आहे सेमिनार, किथे आहे गॾु ॼाणी? मिस रोशना, मां तव्हां सां ग़लति बयानी कई हिन जी माज़रत। अॼु कॾहिं का मीटिंग या सेमिनार आहे त उहो सलमान साहब मिस रोशना जे विच में आहे। छा मतलब? मिस रोशना, मां तव्हांखे ग़लति इंफॉर्म कयो, इन जे लाइ मां हिन जॻह जो इन करे इंतिखाब कयो त तूं ऐं मां अकेलाई में हिन मौसम जो मज़ो वठी सघूं ऐं कुझु निवेकलाई में ॻाल्हाए सघूं। शट अप! आऊं तव्हां सां हिते मिलण कोन आई आहियां, आऊं पंहिंजी ड्यूटीअ जो फर्ज़ निभाइण आई आहियां। पर अव्हां मूंसां धोखो कयो आहे। आऊं हितां वञां पई। डोंट टच मी। मुझे वेझो अचण जी कोशिश भी न कजो, वरना। मिस रोशना, मूंखे सम्झण जी कोशिश कर, मुंहिंजी ॻाल्हि मञ। यकीन कर, मां तोसां ॾाढो प्यार थो करे, मां तोखे पंहिंजो थो करणु चाहियां। मिस रोशना, तूं जेको बि मूंखां चाहींदी, जेको बि करंदी, मां सभु तोखे ॾेई छॾींदुसि। सिर्फ़ु तूं इहो चओ मां तो जी आहियां। आऊं कॾहिं बि के कूड़े इंसान ऐं मकार जी थी नथी सघां। तव्हां मूंखे वर्ग लाइ हिकु सुमसान जॻह ते वठी आया। हिन जो हिसाब किताब आऊं तव्हां खां ऑफिस में वठंदसि। बेड़ी वारा, ओ दा बेड़ी वारा, किथे आई? मूंखे पंहिंजे तड़ ते पहुचणो आहे, जल्दी हेॾां अच। मिस रोशना, तोखां ऐं मूंखां सवाइ हिन होड़े ते ॿियो कोई बि कोन्हे को। मुंहिंजे राज़बे खां सवाइ तूं हिक तड़ खां ॿिए तड़ ताईं वञी बि नथी सघे। मकार, धोखेबाज़ इंसान, आऊं तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। ॾिस, अञा बि वक़्तु न आहे वियो। मुंहिंजी ॻाल्हि मञ, सम्झ ॻाल्हि। वे त पाण दिलि खोले प्यार कयूं, कोई ऐं मोहबत जा इज़हार कयूं, ऐं सफ़ा। मुझे वेझो अचण जी कोशिश न कजांइ, न त आऊं दरिया में टिपो ॾींदसि।
रईस मतारे खान खे अलाए कुझा थियो जो नसीबां ते आशिक़ थी पियो। नसीबां त मुंहिंजो नसीब आहे, पोइ आऊं पंहिंजो नसीब पंहिंजनि हथनि सां रईस जे हवाले कयां? न न, आऊं ईअं नथो करे सघां, कॾहिं बि न। नसीबां सिर्फ़ु मुंहिंजी आहे, फ़क़ति मुंहिंजी बसि। पर रईस जो बि मूं ते वॾो एतबार आहे। हीउ वॾो कारोबार मुंहिंजे हवाले, जेतिरो खपायां जेतिरो लिकायां, न कोई एतिराज़ न कोई पुछण वारो। जेकॾहिं मूं रईस मतारे खान जो हुकुम न मञियो त हू अलाए मूंसां छा कंदो। मूंखे कुझु सम्झ में नथो अचे, कुझु बि न। आऊं कुझा कयां, केॾां वञां, छा कयां? असलम इलाही टाइम थियो आहे। ए हाणे सुम्ही पए। ए निंड नथी अचे को असीं भला माण्हू, खुली हवा में साह खणण वारा माण्हू, जिथे आयो उते सुम्ही निंड कयो। हिते हिते बंदि कमरे में साह थो घुसाड़जे, अखियूं बरनि थियूं। ए चई त सच थी, निंड त मूंखे बि कीअं नथी अचे। पर मिड़ई पट ते पियो पुछला ॿियो भला छा थो करे सघे? नीरू, हिकु ॻाल्हि सुणाए। हा पुछ। ऐं पाण ग़रीब माण्हुनि खे क़ैद करे भला हिननि खे छा थो मिले? कुझु मिलंदो, बसि हिननि खे ग़रीबनि खे इज़ाइणो आहे, बुख ते मारणो आहे ऐं हिननि खे पंहिंजी ताक़त ॾेखारणी। बसि ॿिनि ताक़तनि जी वेड़ में हिकु ग़रीब मल्हा मारियो थो वञे। ऐं अदा मीरू, तूं पढ़ियल आहीं? बसि जहिड़ा तहिड़ा 5 दर्जा पढ़िया वियासीं त अबू गुज़ारे। कोई घर जो गुज़र सफ़र कयूं। अमड़ मूंखे हुड़े ते मोकिले छॾियो। उन ॾींहं खां वठी ऐं मच्छी मारण जो कमु कंदो पियो अचे। तुंहिंजी अम्मा अञा हयाती आहे? हा। ऐं तुंहिंजी? का ख़बर न आहे। 10 सालनि खां अलाए केरु मोह, अलाए केरु बचो, असां हितां ख़तो माणियूं था, पर जवाब ई की नथो अचे। ए मूं सुणियो आहे उतां जा आयल ख़त हिते पुलिस वारा फाड़े छॾी। मूंखे बि ईअं ई थो लॻे। ए भला तूं अम्मा ऐं अबे जे नाले ख़त लिखी ॾींदे? ए ख़त त लिखी ॾींदुसि, पर पाण पनो ऐं पीण किथां आणियूं? पाण वटि त कुझु बि कोन्हे। ठहियो हू सुबुह जो मानी विराइण ईंदो आहे न, आउं हुनखे मिंथ कंदुसि, हुनखां पनो ऐं पेन वठंदुसि, पोइ तूं मूंखे ख़त लिखी ॾींदे न? असलम भाउ घबराए न, आउं तोखे ख़त ज़रूरु लिखी ॾींदुमि। लिखी ॾींदे न ख़त? ए अदा मूं चयो लिखी ॾींदुसि। हाणे तूं बि सुम्ह, आउं बि लेटां थो। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।